अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध काबीना कायदे आज़म जी मज़ार वारे वाक़े जी रिपोर्ट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मज़ार काय जी बेहुरमती जे हवाले सां कानून वाज़िह आहे। पुलिस FIR खे कूड़ो करार ॾिनो ऐं अदालत उन ते इतफ़ाक़ कयो। कैप्टन रिटायर्ड सफ़दर ख़िलाफ़ केस PTI कारकुननि जी फरियाद ते दाख़िल थियो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं PTI अॻवान वाक़े खे इस्तेमाल कयो। गवर्नर हुजे या वफ़ाक़ी वज़ीर कानून में मुदाख़लत नथो करे सघे। वाक़ियो शाम जो थियो ऐं FIR सुबुह जो काटी वई। वाक़े बाबति वफ़ाक़ खे ख़त लिखियो वेंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे नालनि जी सफ़ाई जे हवाले सां इजलास। महमूदाबाद ऐं गुजर नालनि जी सफ़ाई बाबति वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त शहर जो नेकाल वारो निज़ाम अलॻि ठाहे रहिया आहियूं। स्ट्रॉम वाटर ड्रेन ऐं सीवरेज सिस्टम धार ठाहिण सां मसइलो हल थी वेंदो। कराची जे इलाइक़े पापोश नगर में बैंक अंदर पुरस्रार धमाको। बैंक जा शीशा टुटी पिया, शटर खे बि नुक़सान। धमाके में को बि जानी नुक़सान न थियो। पुलिस जो चवणु आहे त धमाके जा कारण मालूम करण लाइ जांच हलंदड़ आहे। पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 144 जन्म ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। मज़ार काय ते ग़ारजी तब्दीली जी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी जे कैडेट सिक्योरिटी जा फ़र्ज़ संभाले वरिता। दस्ते में औरत गार्ड्स भी शामिल। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह भी कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी। सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त पाकिस्तान खे मज़बूत ऐं ख़ुशहाल मुल्क बणाइण लाइ कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे नज़रियनि ते अमल करण जो वचन कयूं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त क़ौम खे अपील आहे त अचो क़ाइद जे नज़रियनि, इतिहाद, अक़ीदे, नज़्मो ज़ब्त खे हिक नए क़ौमी रूह सां ज़िंदा कयूं। क़ाइद खे अल्लाह ऐं पंहिंजे पैगम्बर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पुख़्तो यकीन हो। दुनिया जी का भी ताकत पाकिस्तान के खत्म नथी करे सघे। ईमान, इतिहाद, नज़्म ज़ब्त सदाई असांजा बुनियादी उसूल आहिनि। क़ौम क़ाइद जी उम्मीद, जुरत ऐं एतमाद जे पैगाम ते अमल करे रही आहे। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा जो कायदे आज़म जे जन्म ॾिहाड़े ते बयान। पाकिस्तान सूदो सॼी दुनिया में क्रिसमस जो ॾिहाड़ो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। मसीह बिरादरी तरफ़ां कोरोना वबा सबबि महदूद पैमाने ते क्रिसमस तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी। तक़रीबुनि में मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी तोड़े ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वियूं। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मसीह बिरादरी खे क्रिसमस ॾिहाड़े जूं वाधायूं। सदर जो चवणु आहे त हज़रत ईसा दुनिया में अमन जी अलामत आहे। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना अक़लियतुनि जे हक़नि जो हामी हो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 85 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग 9753 थी वियो। NCOC मूजिबि 2152 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 4,67,222 थी वियो। मुल्क में कोरोना जे फाल केसिस जो अंग 38,511 थी वियो। PPMA ने नूर मोहम्मद शाह जिलानी जो मढ़ टंडो अलैयार लॻ ॻोठ पीर नूर मोहम्मद शाह जिलानी में मिटीअ मां हवाले कयो वियो।
संदसि जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻवान ने आम माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। नूर मोहम्मद शाह जिलानी गुज़िरियल ॾींहुं कराची जी ख़ानगी अस्पताल में कोरोना विघे लाॾाणो करे वियो हो। गॾा भरिसां सुपर हाईवे ते जमाली पुल वटि गाॾी जे टकर में हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। कंबर भरिसां बेर रोड ते चिंगची रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत। रोहिड़ी भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल सवार खे जी भाटे मारे छॾियो। मोहन जो दड़ो भरिसां ट्रक जो चिंगची रिक्शा खे टक्कर, हिकु औरत हयाती विञाए वेठी, ॿ औरतूं ज़ख़्मी। कोयटा में एयरपोर्ट रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर, हिकु ॼणो फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। मटियारी भरिसां पलीजाणी रेलवे स्टेशन ते रेल जे टक्कर में नींगर फौत थी वियो। गढ़ी हसन भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल नींगर ज़ख़्मनि जा सूर नसंदे हयाती विञाए वेठो। इस्लामी दुनिया की पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 13वीं वरसी के सिलसिले में गढ़ी खुदाबख्श भुट्टो में तैयारियों जोर शोर से जारी। वरसी के मौके ते मज़ार सामूं वॾी स्टेज ऐं जलसेगाह तैयार कयो पियो वञे। सिंध समेत मुल्क की कुंड कुर्श खां ईंदड़ जियालनि की रिहाइश लाइ कैंपूं पिण लॻायूं वियूं। सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त कया विया।